असां ॿिन्हिनि नंढड़नि खां कल्ह सिंधी में पुछा कईसीं, माशाल्लाह सॼी किताब ॿुधाई आहे। पर मां चाहियां थो त हिननि खां किताब खां हटी करे ॿिया कहिड़ा जुमिला हिननि खां पुछा कयूं, ॾिसूं त उन्हनि में केतिरी महारत रखनि था। ठीकु आहे, मां सिधा कयो स्टार्ट, पंहिंजो सिधो कयो, शाबाश, सिधो पाए हूअं वञे, ठीकु आहे। अच्छा ख़ुशी तव्हां ॿुधायो पुट, हीउ छा लिखियलु आहे? अच्छा, वोट है में गा है चलो हिते लिखूं सा ॾाढा दसो हाणे छा थियो? हुआ पंहिंजे ॻोठु में गाह लुणे थी। हाँ ठीक है खुशबू। असां पंहिंजे स्कूल में रांदि सही है। थोड़ा पोइ त कयो हिननि जी तस्वीर छा लिखियो? हाँ खेॾूं था। हाणे ॿुधायो असां पंहिंजे स्कूल में रांदि खेॾूं था। हाणे तव्हां ॿिन्हिनि मां जेको अवल ॿुधाए। अच्छा वही ॿुधायो साईं हिकिड़ो मिंट। छा थियो पुट? बीमारी पवनी था। उन्होंने ये चाल के ना असांखे ये चाल के ना हाँ अच्छा पुट ऊपर तेरे था पुट बेहतर ऊपर इनके पेश दे पुट गुरजे ठीक है। त हिन क़िस्म जी जॾहिं ॿार सिंधी पढ़ी थो वञे ऐं सम्झी थो वञे त आउं उमेद कयां थो त इहो ॿार इंशाअल्लाह 3 क्लास में मुकमल तरीक़े सां अख़बार पढ़ी सघंदो। सो हीअ आहे असांजी नंढी कोशिशि। तव्हांखे कीअं लॻी पंहिंजी राय खां असांखे ज़रूरु आगाह कजो। थैंक यू।